हाला वेझो इंतजामिया पारां ॻोठ सिद्दीक चौहान खे ख़ाली कराइण जी कोशिश कई वई। ॻोठाणनि ऐं पुलिस में छिकताण थी आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया सेखाट भरिसां ॻोठ सिद्दीक चौहान खे ख़ाली कराइण लाइ इंतजामिया हेवी मशीनरी समेत पहुती पुलिस जी नफ़री बि तलब कई वई आहे। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया पुलिस जी वॾी नफ़री तलब कई वई। सेखाट भरिसां ॻोठ सिद्दीक चौहान खे ख़ाली कराइण लाइ इंतजामिया हेवी मशीनरी समेत पहुती। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया बासर ॻोठ ख़ाली कराइण लाइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी आहे। वाक़े जो नोटिस वरितो वञे। अपडेट कयूं पिया सेखाट भरिसां ॻोठ खे ख़ाली कराइण जी कोशिश कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर अल्ताफ़ मेमन। जी अल्ताफ़, ही सेखाट वारो इलाइक़ो आहे जिते ॻोठ सिद्दीक चौहान आहे। क़ौमी शाहरा सां लॻी ॻोठ आहे, उनखे ख़ाली कराइण लाइ जेको आहे सो पुलिस अटाला जेके आहिनि उहे हैवी मशीनुनि सां गॾु पहुची विया। इंतज़ामी अमलदार बि उते मौजूद हुआ। जेको मालूम थी आहे हिन हवाले सां ॻाल्हि त जेको मक़ामी ज़मींदार आहे पंहिंजो ॾाढो हाशिम समूह मरहूम, उनजे पारां जेको आहे सो मक़ामी अदालत में एप्लीकेशन ॾिनी वई हुई, जंहिंजो 2018 में चयो वञे थो त फ़ैसिलो आयो त ॻोठ जेको सिद्दीक चौहान आहे उहो संदसि खाते जी ज़री ज़मीन में क़ाइमु आहे, जंहिंखे जेके चौहान ऐं माछी बिरादरी जा माण्हू आहिनि 4 एकड़ ज़मीन जी एराज़ी ते कब्ज़ो करे ॻोठ आबाद करे वेठा आहिनि। उहो ख़ाली करण लाइ तयारु न आहिनि। उनखां पोइ उन ते अमल दरामद न थी सघियो। अॼु ॿीहर पुलिस अमल दरामद कराइण लाइ जेके इंतज़ामी अमलदार आहिनि पुलिस अटाला उते पहुता। ॻोठाणनि पारां नेशनल हाईवे ते जेको आहे सो धरणे जी कोशिश बि कई हुई। शदीद छिकताण ऐं मज़ामत वारी सूरत पैदा थी। बाद में पुलिस अमलदारनि जेको आहे सो ॻाल्हियूं करे ॻोठाणनि सां हिन वक़्तु उहे गाॾियूं पुलिस अटाला जेके आहिनि उहे वापसि हिन वक़्तु सेखाट थाणे ते जेतोणीकि मौजूद आहिनि। अल्ताफ़ मेमन, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।